नाज़रीन, कोस्तान में बरसातुनि खां पोइ मलेरिया, गैस्ट्रो ऐं ॿियूं बीमारियूं जेके आहिनि उहे पखिड़िजी वियूं आहिनि। तहलका इस्पात हाणे बुलाखान में हिकु ॾींहं जी मलेरिया जी कैंप लॻाई वई आहे ऐं उन में जेको मुख़्तलिफ़ मरीज़नि जा टेस्ट कया पिया वञनि ऐं दवाऊं जेके से मुफ़्त ॾिनियूं पियूं वञनि। कोस्तान में तमामु घणी मलेरिया जा केसिस अचणु शुरू थिया। मीडिया में ॾिठोसीं 24-25 डेथ थी विया। सेप्टेंबर अक्टूबर जे 15 ताईं मलेरिया जी सीज़न बि आहे। फेल्सीपेरम जंहिंखे असीं दिमाग़ी मलेरिया चवंदा आहियूं, उन जा तमामु घणा केसिस आहिनि। 60% फेल्सीपेरम पॉजिटिव आहे। इहा तमामु वॾी फिगर आहे। दुनिया वारा ॿुधनि हैरान थी वञनि। ऐं तक़रीबन 20% हिते वाइवेक्स पॉजिटिव आहे। ॿियूं मिक्स मलेरिया, माना ॿई मलेरियाऊं आहिनि ऐं उन्हनि जी ट्रीटमेंट एतिरी का आसान नाहे हूंदी ऐं ट्रीटमेंट हर जॻह ते हूंदी बि नाहे, पर असां खणी आया आहियूं वाफ़र मिक़दार में त जीअं असांजे माण्हुनि खे असीं ॾेई सघूं। बुखार, मलेरिया, ॿार असांजो को डॉक्टर बि कोन्हे, माना दवा ॾियण लाइ तयारु कनि, हुतां किराया ख़र्च करे ग़रीब बचूं। इन लाइ करे अपील था करियूं, महिरबानी करे असांजो इलाजु सही थिए। माण्हुनि खे एजुकेशन ॾिजे, हिते माण्हुनि खे बुनियादी सिहत ॾिजे, हिते मानसी पाणी पीअण जो मसइलो उहो हल कजे ऐं सफ़ाई जो मसइलो हल कजे। हिते जा नौजवान छोकिरा जेके पढ़णु चाहिनि था, जेके हैदराबाद कराची में अफोर्ड नथा करे सघनि, उन्हनि खे होॾे मोकिलिजे, उन राइश जो बंदोबस्तु कजे। इवन उहे छोकिरा जेकॾहिं आउट ऑफ कंट्री वञनि मेरिट बेस ते, त असीं चाहियूं था असीं उन्हनि खे मोकिलियूं। असीं ईंदड़ जल्दी वेझड़ाई में हिकिड़ो अहिड़ो इदारो ठाहियूं पिया जेके इहे शयूं कवर कंदो ऐं कोस्तान जे नौजवाननि खे दुनिया जे कुंड कुछ हर मुल्क में उते माना असीं चऊं था उहे असांजी नुमाइंदगी कनि। कोस्तान थाणे बुलाखंड में कैंप लॻी, जंहिं कैंप जे अंदरि असीं पंहिंजे बच्चनि खे दवा दारू जे लाइ वठी हिते शरीक थिया आहियूं। कैमरामैन असगर भट्ट सां गॾु मुस्तफ़ा मेमण, KTN न्यूज़, थाणो बुलाखान, कोस्तान।